औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम माया फ़ाद अली पिताफ़ी अल फैसल यूट्यूब अकेडमी सां गॾु कुझु ॾींहं पहिरियां जेको आहे हुकूमत सिंध जेको GST ऐं PST जाइनि लाइ जेके एडवर्टाइज़िंग ॾिनी आहे त उन्हनि जो जेको प्रोसेस आहे जेको असां डॉक्यूमेंट्स आहिनि जेके असां उहो जेको आहे ऑनलाइन अप्लाई जेको आहे करे सघूं था। अचो त पंहिंजी मोबाइल ते जेको आहे ऑनलाइन अप्लाई जेको आहे PST ऐं GST कीअं थींदी आहे इहो पूरो जेको प्रोसेस आहे तव्हांखे मां पंहिंजी मोबाइल ते जेको आहे करे ॾेखारियां थो कहिड़े तरीक़े सां जेको आहे असां PST ऐं GST लाइ पंहिंजी मोबाइल जे थ्रू जेको आहे असां अप्लाई करे सघूं था। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त सब्सक्राइब जेको बटन आहे उन ते ज़रूरु क्लिक कंदा आहियो। उन सां गॾो गॾु जेको बेल आइकन जो बटन आहे उन ते बि ज़रूरु क्लिक कंदा। जीअं ई मां का नई जेका वीडियो आहे अपलोड कयां त उन नई वीडियो जो जेको नोटिफिकेशन आहे उहो तव्हां तक पहुची सघे। अचो त बिना देर जे पाण हलो था मोबाइल जी स्क्रीन ते पूरो जेको प्रोसेस आहे उहो तव्हांखे करे ॾेखारियां थो कहिड़े तरीक़े सां असां जेको आहे पंहिंजी मोबाइल जे थ्रू जेको आहे असां PST ऐं GST लाइ अप्लाई करे सघूं था। अचो त हलूं था मोबाइल जी स्क्रीन ते। हाणे असां अची चुका आहियूं पंहिंजी मोबाइल जी स्क्रीन ते। हिते सभ खां पहिरियों जेको आहे असां सर्च कंदासीं गूगल क्रोम ओपन करण खां बाद में हिते असीं सर्च कंदासीं STS कैंडिडेट कैंडिडेट पोर्टल सर्च कंदासीं। हिते जेको आहे ऑलरेडी लिखियलु जेको आहे बीठो आहे पहिरें नंबर ते। असां हिन ते क्लिक कंदासीं। क्लिक करण खां बाद में कुझु अहिड़ो ई इंटरफेस ईंदो। उन खां बाद में जेको आहे ॿिए नंबर ते बीठो आहे STS कैंडिडेट पोर्टल। असां हिते क्लिक कंदासीं। क्लिक करण खां बाद में जेको आहे कुझु अहिड़ो ई इंटरफेस ईंदो। हिते जेको आहे असांखे पंहिंजो अकाउंट जेको आहे क्रिएट करिणो आहे, अकाउंट ठाहिणो आहे। अकाउंट ठाहिण वक़्तु जेको आहे उन्हनि जी हिकिड़ी जेका टर्म्स एंड कंडीशन आहे, उन्हनि जी जेका हिकिड़ी शर्त आहे, उन्हनि इहा जेको आहे चयो आहे त जेको हिते पंहिंजो तव्हां अकाउंट ठाहींदो, अकाउंट ठाहिण वक़्तु जेको आहे तव्हां पंहिंजी जेका बायोडेटा आहे उहा एज एक्यूरेट जेका आहे तव्हांजी बायोडेटा उहा तव्हां हिते लिखंदो। जेकॾहिं तव्हांजी ग़लति का बायोडेटा तव्हां हिते ॾियो था त तव्हांजो वरी जेको अकाउंट आहे उहो जेको आहे रीओपन न थींदो ऐं वरी तव्हां इन पोर्टल ते जेको आहे अकाउंट नथा ठाहे सघो। उन जे लाइ जेको आहे तव्हांखे जेका पंहिंजी बायोडेटा आहे उहा एज एक्यूरेट जेको आहे उहो हिते लिखणी आहे ऐं पंहिंजी बायोडेटा ऐं पंहिंजो NIC नंबर जेको आहे उहो पाण वटि ई रखिजो ऐं अकाउंट ठाहिण वक़्तु हर का चीज़ जेका आहे उहा ॾिसी करे हिन में जेको आहे तव्हांखे लिखणी आहे। मूं जेको आहे हिन में जेको आहे ऑलरेडी पंहिंजो अकाउंट ठाहियो आहे हिकिड़ो। तव्हांखे जेको आहे मां फर्ज़ी अकाउंट जेको आहे उहो ठाहे ॾेखारियां थो त कहिड़े तरीक़े सां जेको आहे अकाउंट ठाहिणो आहे ऐं अकाउंट ठाहिण खां बाद में कहिड़े तरीक़े सां जेको आहे तव्हां हिते अप्लाई करे सघो था पंहिंजी मोबाइल ते। फस्ट में जेको आहे असां पंहिंजो नालो लिखंदासीं पूरो। हिते मां पंहिंजो जेको आहे नालो लिखां थो, फर्ज़ी नालो। मां तव्हांजो जो पहिरें बि चयो आहे त फर्ज़ी नालो लिखां थो। मां हिते फर्ज़ी नालो लिखां थो नईम ऐं उन खां बाद में जेको आहे हिते जेको मां लिखां थो NIC नंबर जेको आहे इहो ई ॾियां थो। मे बि थी सघे थो जेकॾहिं हिते मां पहिरियों ॾिसो था हिते जेको आहे इन कार्ड ते जेको आहे मूं पहिरियों ई अकाउंट ठाहियो आहे त हीअ जेको आहे कार्ड नंबर स्नैप कार्ड जेको आहे उहो हेठो लिखे थो त दिस CNIC इज़ ऑलरेडी रजिस्टर्ड, यानी कि हीअ जेको कार्ड आहे उहो जेको आहे ऑलरेडी रजिस्टर्ड थियल आहे। त हिते तव्हां वेंदव ऐं उनखां बाद में तव्हांखे मां ॿुधायां थो। हिते तव्हां पंहिंजो NIC नंबर हणंदव। NIC नंबर हणण खां बाद में तव्हां हिते जेको आहे पंहिंजो मोबाइल नंबर ॾींदव। मां मोबाइल नंबर बि इहो पंहिंजो साॻियो यूज़ कयो आहे। हिते तव्हां ईमेल ID लिखंदव, पंहिंजी जेका Gmail ID आहे ऐं Gmail ID लिखण खां बाद में जेको आहे हिते जेको आहे हीअ सेंड OTP कोड आहे जेको हिते तव्हां क्लिक कंदव त डायरेक्टली जेको आहे तव्हां वटि हिकिड़ो कोड ईंदो। उहो कोड तव्हां छा कंदव हिते पुट कंदव। हिते पुट करण खां बाद में हेठों जेको लिखियलु आहे क्रिएट एन अकाउंट, तव्हां हिते क्लिक कंदव त तव्हांजो जेको अकाउंट आहे उहो ओपन थी वेंदो ऐं ओपन थियण खां बाद में जेको आहे जेको आहे त वरी अॻियो जेको प्रोसेस आहे मां तव्हांखे पंहिंजो जेको मुंहिंजो जेको हिन में जेको अकाउंट ठहियलु आहे उहो तव्हांखे ॾेखारियां थो। त उन खां बाद में जेको ॿियो प्रोसेस अकाउंट क्रिएट थी वेंदो त उन टाइम तव्हां जेको आहे पंहिंजो जेको अकाउंट आहे उहो तव्हां लॉगिन कंदव। हिते जेको आहे मूं जेको आहे पंहिंजी जेका हिते CNIC आहे मां उहो ई पंहिंजो जेको आहे पुट कंदुसि। मुंहिंजो जेको CNIC नंबर आहे उहो मां पाण हिते जेको पुट करे रहियो आहियां 454418333128-7।
हिते जेको आहे पासवर्ड जेको आहे तव्हां पंहिंजो जेको पासवर्ड रखंदव उहो बि, ऐं उन खां बाद में जेको आहे हीउ पासवर्ड जेको आहे पोर्टल जेको आहे पंहिंजो पासवर्ड हिकिड़ो ॾींदो जेको उहो ई तव्हांखे पासवर्ड हणिणो आहे। ऐं जेको तव्हां पासवर्ड रखंदव उन पासवर्ड ते जेको आहे हीअ ID जेका आहे तव्हांजो अकाउंट जेको आहे उहो न खुलंदो। जेका ही पाण तव्हां ॾे जेको हिकिड़ो कोड सेंड कंदा उहो कोड जेको आहे तव्हांखे हिते पुट करिणो आहे, तॾहिं वञी तव्हांजो जेको अकाउंट आहे उहो ओपन थींदो। मां पंहिंजो हिते कोड हणां थो। मुंहिंजो कोड हणण खां बाद में असां जेको आहे अकाउंट पंहिंजे खे सिर्फ़ु जस्ट लॉगिन ते क्लिक कंदासीं। लॉगिन ते क्लिक करण खां बाद में कुझु जेको आहे अहिड़ो जेको आहे इंटरफेस ईंदो। उनखां बाद में असांजो जेको प्रोसेस आहे उहो जेको आहे शुरू थी वेंदो। ॾिसो था त हिते जेको आहे मुंहिंजो अकाउंट जेको आहे उहो ओपन थी रहियो आहे। हिते मुंहिंजो अकाउंट जेको आहे ओपन थी चुको आहे। हाणे ही जेको आहे उन जेका STAS वारनि जेका वेबसाइट आहे उन में जे पोर्टल में जेको आहे असांजो अकाउंट क्रिएट थी चुको आहे। हिते जेको आहे असां पंहिंजो जेको आहे अप्लाई करे सघूं था। हिते जेको आहे असां ॾिसी सघूं था त उन्हनि जेको पोस्टर रखी आहे उहा कहिड़ी जाइ आहे, एडवर्टाइज़ जेका रखी आहे उहा बि आहे गवर्नमेंट ऑफ सिंध। ही उन्हनि जो जेको पोर्टल आहे हिते असां जेको आहे पंहिंजो अप्लाई करे सघूं था PST ऐं GST जे लाइ। हाणे हिते तव्हांखे ॾिसण में अचे थो त हीउ जेको आहे उन्हनि जो पोर्टल आहे, उते असां पंहिंजो जेको अकाउंट आहे उहो लॉगिन करे चुका आहियूं। हिते जेको आहे काफ़ी सारियूं ॿियूं बि जेके आहिनि जॉब्स आयल आहिनि, पर असांखे जेको आहे JST ऐं PST जे लाइ जेको आहे असांखे अप्लाई करिणो आहे। त हिते तव्हां ॾिसो था ही हुकूमत सिंध जेको आहे हुकूमत पाकिस्तान हुकूमत सिंध जेको लिखियलु आहे उनमें जेको ही तव्हांखे नज़र अचे थो सिधो साफ़ अखरनि में गवर्नमेंट ऑफ सिंध स्कूल एजुकेशन एंड लिटरेसी डिपार्टमेंट। ऐं हिते जेको आहे हिन जे नेक्स्ट यानी एंडिंग में जेको लिखियलु आहे व्यू पोस्ट, त असां हिते क्लिक कंदासीं व्यू पोस्ट ते। व्यू पोस्ट ते क्लिक करण खां बाद में कुझु अहिड़ो ई इंटरफेस ईंदो। असां हिन खे जेको आहे मथे कंदासीं त हीउ ॾिसो हुननि जो छा लिखियलु आहे, चालान फ़ीस जेका आहे 700 रुपया आहे। ऐं उनखां बाद में हेठां जेको लिखियलु आहे अप्लाई नाउ, उन्हनि जो जेको ऑप्शन आहे लिखियलु आहे अप्लाई नाउ। त असां जस्ट अप्लाई नाउ ते क्लिक कंदासीं। अप्लाई नाउ ते क्लिक करण खां बाद में कुझु अहिड़ो ई इंटरफेस ईंदो। त असां जस्ट ओके ते क्लिक कंदासीं। ओके ते क्लिक करण खां बाद में जेको आहे हिते जेको आहे ही उन्हनि जो जेको आहे पोर्टल खुली चुको आहे। हिते जेको आहे असांखे पंहिंजो पिक्चर जेको आहे उहो हिन अकाउंट में असांखे पंहिंजो हिते पिक्चर जेको आहे लॻाइणो आहे। जिते मुंहिंजो तव्हांखे नालो जेको आहे क्लियर शो थी रहियो हूंदो फ़हाद अली। हिते असां पंहिंजो छा रखंदासीं, पंहिंजो पासपोर्ट साइज़ जेको आहे असां जेको ब्लू जेको हुनजो हुजे बैकग्राउंड उहो असां पासपोर्ट साइज़ जेको आहे हिते असांखे पिक्चर जेको आहे उहो रखिणो आहे। उनखां बाद में अचो त हेठि जेको आहे ॾिसूं था त हीअ तव्हांखे मां पहिरियों ई चयो त उन्हनि जी जेका इंस्ट्रक्शन लिखियलु आहे, हिदायतूं जेके उन्हनि जी लिखियलु आहिनि उन्हनि इहो लिखियो आहे त इंस्ट्रक्शन फॉर अपलोडिंग फाइल्स। जॾहिं तव्हां फाइल्स अपलोड कयो, अटैच यूअर रिसेंट पासपोर्ट साइज़ फोटो ग्राफ विथ ब्लू वाइट बैकग्राउंड सेल्फी और स्ट्रिक्टली नॉट अलाउड, यानी सेल्फी जेका आहे उहा तव्हांजी नॉट अलाउड हूंदी। ऐं उनखां बाद में CNIC, उनखां बाद में फॉर्म D आहे। उनखां बाद में जेको आहे अटैच ऑल फाइल्स इन दी JPG एंड PNG फॉर्मेट्स, यानी जेका बि तव्हांखे हिते डॉक्यूमेंट्स वग़ैरह जेके रखिणा आहिनि, जेके तव्हां अप्लाई करण टाइम जेका तव्हां अपलोड कंदव उहे जेके फाइल्स हूंदियूं उहे हुजनि JPG में या PNG में ग्रेटर देन 1 MB, यानी 1 MB तक जेके आहिनि तव्हांजे फ़ोटो जी जेका आहे जेका MB हुजे उहा 1 MB तक ई हुजे। ऐं उनखां बाद में जेको आहे असां हेठि ॾिसूं था त असांखे हेठि जेको आहे असांखे छा लिखियलु आहे हिते पर्सनल इंफॉर्मेशन, यानी हिते जेको आहे तव्हांखे ग़लती न करणी। हिते जेको तव्हांजो नालो आहे, CNIC नंबर आहे, यानी फुल नेम आहे, उनखां बाद में CNIC नंबर आहे, मोबाइल नंबर आहे, उनखां बाद में ईमेल एड्रेस आहे, उनखां बाद में जेको आहे ग्रेजुएशन फादर्स या हस्बैंड आहे, जेकॾहिं फीमेल आहे त फीमेल, जेकॾहिं पंहिंजे पीउ जे थ्रू या पंहिंजे मुड़ुस जे थ्रू जेका आहे उहा अप्लाई करे रही आहे त हिते उन्हनि जो नालो लिखिणो आहे। उनखां बाद में वरी आहे छा
रिलेशन विथ जॉर्डिन हिते पाण क्लिक कयूंसि था। हिन खां बाद में वरी आहे ग्राइंडर आहे, छो जो मुंहिंजो अकाउंट ऑलरेडी ठहियलु आहे। ग्राइंडर में तव्हां जेको आहे जेंडर में तव्हां पाण सिलेक्ट करे सघो था, जेकॾहिं मेल आयो त मेल, फीमेल आयो त फीमेल। उनखां बाद में आहे मॉर्टल स्टेटस, जेकॾहिं तव्हां मैरिज आहियो या अनमैरिज आहियो उहो तव्हां ते डिपेंड करे थो, तव्हां छा आहियो उहो तव्हां उन ते क्लिक कंदव। ऐं डेट ऑफ बर्थ जेका आहे तव्हां उहा सिलेक्ट, पंहिंजी डेट ऑफ बर्थ जेका आहे उहा सिलेक्ट कंदव। उनखां बाद में आहे रिलीजन, जेकॾहिं रिलीजन तव्हांजो इस्लाम आहे त इस्लाम ते क्लिक कंदव। जेकॾहिं को ॿियो आहे त उनमें लिखंदव। आख़िर में लिखियलु आहे आर यू गवर्नमेंट सर्वेंट, छा तव्हां पहिरें जो कोई गवर्नमेंट में का नौकिरी करे रहिया आहियो। जेकॾहिं आहियो तव्हां गवर्नमेंट सर्वेंट लिखंदव, जेकॾहिं न तव्हां उन ते नो करे छॾींदव। उनखां बाद में आहे डू यू हैव एनी डोमिसाइल डिसेबिलिटी, अच्छा सॉरी डोमिसाइल न डिसेबिलिटी, छा तव्हां माज़ूर आहियो या न। जेकॾहिं तव्हां माज़ूर आहियो तव्हां डिसेबिलिटी येस करे छॾींदव, न त तव्हांखे नो करिणो आहे। वरी अचूं था हेठि लिखियलु आहे इलेक्ट्रल रजिस्ट्रेशन इंफॉर्मेशन ऑप्शनल, यानी हिते लिखंदव वोटर नंबर ऐं उनखां बाद में इलेक्ट्रल लिस्ट नंबर, यानी इहो तव्हां हिते पंहिंजी ॾींदव जेकॾहिं तव्हां वटि आहे। उनखां बाद में आहे तव्हांजो डोमिसाइल डिस्ट्रिक्ट, यानी तव्हां कहिड़े ज़िले मां अप्लाई करे रहिया आहियो। उनखां बाद में आहे डोमिसाइल तालुका या तहसील लिखियलु आहे, उहा पंहिंजी लिखंदव। उनखां बाद में तव्हांजो आहे यूनियन काउंसिल एंड टाउन कमेटी, तव्हां उहा लिखंदव। उनखां बाद में आहे डोमिसाइल नंबर, डोमिसाइल नंबर खां बाद में आहे पीआरसी या डी, उनजो नंबर तव्हांखे लिखिणो आहे। उनखां बाद में आहे डोमिसाइल इशू डेट ऐं पीआरसी इशू डेट। डोमिसाइल जेको आहे तव्हांजो रूरल जो आहे अर्बन जो आहे उहो तव्हां सिलेक्ट कंदव। उनखां बाद में आहे डोमिसाइल ओरिजिनल डुप्लीकेट, या उहो तव्हां सिलेक्ट कंदव। करंट एड्रेस जेका आहे तव्हांजी उहा लिखंदव, पोस्टल एड्रेस लिखंदव। उनखां बाद में आहे परमानेंट एड्रेस, यानी तव्हांजी जेका रहाइश जी एड्रेस आहे उहा कहिड़ी आहे उहा लिखंदव। उनखां बाद में आहे एजुकेशनल इंफॉर्मेशन, हाणे जेको आहे हिते तव्हां एडिट जेको लिखियलु आहे एडिट ते क्लिक कंदव त हिते जेका आहे तव्हांखे पंहिंजी तालीम जेका आहे उहा जेका आहे सिलेक्ट करणी आहे। हाणे हिते जेको आहे हीउ ॾिसो था तव्हांखे कंट्री आहे, अकेडमिक लेवल आहे, बोर्ड आहे, यूनिवर्सिटी आहे, यानी कि हीअ जेका पूरा जेके प्रोसेस आहिनि हीअ तव्हांखे फिल करणा आहिनि बिल्कुलु एज़ ए एक्यूरेट। जेकॾहिं तव्हां इंटरमीडिएट ते त आहे ई कोन, ऐं उनखां बाद में जेको पूरो जेको ई प्रोसेस आहे तव्हांखे उते क्लिक करिणो आहे। उनखां बाद में अचोसि मां बैक थो हलां। उनखां बाद में जेको आहे तव्हांखे हेठि वरी ॾिसूं था त अपलोड फाइल्स। हाणे हिते जेको आहे तव्हांखे पंहिंजी पासपोर्ट साइज़ जेका इमेज फ़ोटो आहे उहा तव्हां अपलोड कंदव। उनखां बाद में CNC जेको फ्रंट जेका साइड आहे तव्हां उहा क्लिक कंदव। उनखां बाद में जेको आहे CNC बैक साइड जेका आहे पंहिंजे कार्ड जी जेका आहे उहा तव्हां हिते अपलोड कंदव। उनखां बाद में आहे डोमिसाइल, उनखां बाद में PRC डी आहे, उनखां बाद में अपलोड मैट्रिकुलेशन डिग्री आहे, यानी कि हीअ जेको बि हिन जे हेठां जेका बि आहे तव्हांजी डिग्री आहे, ग्रेजुएशन जेका तव्हांजी डिग्री आहे तव्हां उहो हिते स्कैन करे 1 GB ताईं हुजे उहा स्कैन करे तव्हां हिते उहा पंहिंजी मोबाइल में रखी ऐं जेके स्कैन करे पंहिंजो मोबाइल में रखो। मोबाइल खे रखण खां बाद में हिते अपलोड वारे ऑप्शन ते क्लिक कंदो, डायरेक्ट तव्हां ॾे जेको आहे फोल्डर में वठी वेंदो जिते तव्हांजी जेका उहा स्कैन थियल रखियल हुजे उनमें तव्हां वञी करे उहे फ़ोटो अपलोड करणियूं आहिनि। अहिड़े ई तरीक़े सां तव्हां जेको आहे हीउ पूरो प्रोसेस फिल करे पोइ तव्हां हितां जेको आहे उहो सेंड करे छॾींदव। सेंड करण खां बाद में तव्हांखे जेको 700 रुपए जो चालान आहे उहो चालान वठी करे बैंक में पियारणो आहे। बैंक में पियारे करे उहो तव्हां जेको आहे TCS जे ज़रिए जेको आहे उन्हनि जो IBA वारनि जेका एड्रेस मिलियल आहे उते तव्हां जेको आहे उहो रवाना करणा आहिनि, उतां तव्हांखे मोकिलणा आहिनि। ऐं उन्हनि सां गॾोगॾु जेका तव्हां बैंक में जेको चालान पियारींदव उन चालान जी जेका उते रसीद तव्हांखे मिले थी, उहा जेका रसीद आहे उहा रसीद तव्हां गॾु जेका आहे STS जेका आहे रवानी करणी आहे, यानी मोकिलणी आहे TCS जे थ्रू। इहो ई प्रोसेस हुयो ऐं इन प्रोसेस सां गॾु ॾींदा पंहिंजे दोस्त पंहिंजे होस्ट फ़वाद अली पिताफ़ी खे इजाज़त। मिलूं था कंहिं ॿी वीडियो ताईं, तेसि ताईं ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़, महिरबानी, थैंक यू।